ईमान वारन के नसीब फरमाई नमाज पढ़ी सी। कल खां वठी कुर्बानी जो सिलसिलो जारी आ, जेको अज भी हलियो इंशाअल्लाह ताला सुभाणे ताईं भी हलंदो। निज़ाम खुदावंदी आ। मुझा मिठड़ा दोस्त, कदें असां खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात या तौफीक अता फरमाए त असां इन हकीकी कुर्बानी जे मुतालिक गहराई सां सोचूं त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो केॾो न सुहिणो ऐं सुठो मख़फ़ी निज़ाम रखियल आहे, जंहिंखे अॼु ॾींहं ताईं असां सम्झण जी या त कोशिश ई न कई आहे या सम्झी न सघिया आहियूं। बेशक हज़ारनि जे तादाद में माण्हू कुर्बानी कंदा आहिनि, हज़ारनि जे तादाद में, लेकिन अल्लाह ताला जे ज़ात वटि ॾाढा उहे थोरा बाना हूंदा आहिनि जिनजी कुर्बानी पंहिंजे असली मक़सद खे हासिल करण में कामयाब थी वेंदी आहे। ईअं छो न चवां, हिक दफ़े हिक अल्लाह जे नेक सालिह बाने काबतुल्लाह जे हरम में वेही करे हज जा फराइज़ पूरा थिया। रब्बुल आलमीन जे दरबार में सवाल कई तो मुझा सुहणा करीम रब, अणगणिया अणखुट माण्हू तो रब्बुल आलमीन जे दरबार में हाज़िरी ॾिनऊं। हज जा जेके फराइज़ हुया उहे भी अदा कयूं। मुझा सुहणा रब करीम, केतिरनि माण्हुनि जो हज तुझे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल पियो। दोस्तों, गौर व फिक्र जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अॼु भी असां उन गफ़लत जे निंड मां न जागी सघियासीं त मुंहिंजा दोस्त, वक्त जेको आहे उहो पंहिंजे टाइम सां हलंदो रहंदो, कंहिंजो इंतज़ार कोन कंदो, ऐं उहा अज़ल जी घड़ी भी कंहिंजो इंतज़ार कोन कंदी। ईअं न थिए त मथों अचे पहुचे ऐं असां हसरत भरिया नेण खणी रुगी निहारींदा रहिजी वञूं। उन अल्लाह जे नेक बाने खे मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां ॼाणायो त ऐं मुंहिंजा महबूब बांधड़ा, मां अल्लाह ताला जे दरबार में बेशक तुंहिंजे निगाह जे मुताबिक अणखुट माण्हू फरीज़े हज अदा करण जे लाइ आया आहिनि, पर मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन्हनि सभिनी खां पहिरीं कंहिं अहिड़े शख्स जो हज क़बूल कयो आहे जंहिं काबे जो तवाफ़ भी न कयो आहे त सफ़ा मरवा जी सही भी न कई। मुझा दोस्त अजीज, तवील इन मौज़ूअ ते न वेंदुसि, लेकिन मुख़्तसिर ॿुधाइण जो मक़सद आहे त काबतुल्लाह जे हरम खां वधीक दुनिया जी भी कहिड़ी पाकीज़ा जगह थी सघे थी अदा। काबतुल्लाह जे ज़ियारत खां वधीक भी दुनिया जी कहिड़ी ज़ियारत थी सघे थी अदा। लेकिन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जगह ते भी जेका कसवटी पंहिंजे कुदरत जी रखी, परख रखी, उहा हिन ज़ाहिरी जिस्म जी न रखी पर हक़ीक़ी दिल जी रखी। जिया के सोने शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त के वेझड़ा भी दूर के दूर भी औडा सुपरी, के चढ़न न चित ते के विसरन न मूर, जिया मैं कुंडी पूर तीअं मुंह सीबाणा सुपरी। प्यारा दोस्तो अजीजो, तो जेकॾहिं काबतुल्लाह जे हरम में वेहण जे बावजूद असां इन ज़ात बाबरकात खे फरीज़े हज अदा करण जी कोशिश कयूं था, त असां इन ज़ात बाबरकात खे फरीज़े हज अदा करण जी कोशिश कयूं था, त असां इन ज़ात बाबरकात खे फरीज़े हज अदा करण जी कोशिश कयूं था, त असां इन ज़ात बाबरकात खे फरीज़े हज अदा करण जी कोशिश कयूं था, त असां इन ज़ात बाबरकात खे फरीज़े हज अदा करण जी कोशिश कयूं था, त असां इन ज़ात बाबरकात खे फरीज़े हज अदा करण जी कोशिश कयूं था, त असां इन ज़ात बाबरकात खे फरीज़े हज अदा करण जी कोशिश कयूं था, त असां इन ज़ात बाबरकात खे फरीज़े हज अदा करण जी कोशिश कयूं था, त असां इन ज़ात बाबरकात खे फरीज़े हज अदा करण जी कोशिश कयूं था, त असां इन ज़ात बाबरकात खे फरीज़े हज अदा करण जी कोशिश कयूं
कुछ माण्हू हज जे सआदत खां महरूम रही सघनि था। इन में कोई मुग़ालतो बाक़ी नथो बचे त हिते तव्हां असां वटि वेही करे भी खोड़ सारा माण्हू कुर्बानी करण जे बावजूद उन जे हक़ीक़त खां महरूम रहिजी वेंदा आहिनि। उन जो सबब छा हूंदो आहे त उन हक़ीक़त खे अॼु ॾींहं ते असां सम्झी ऐं सुञाणे न सघिया आहियूं। बस रसमन ज़ुल्हज जो महीनो करीब थींदो आहे, दिल में ख्याल ईंदो आहे असांखे उज़हा करणी आहे, पोइ हिक ॿिए जे रीस ते त सुमरा बिरादरीअ जेकॾहिं सुठा 4 बकर वरिता आहिनि त मेमुण बिरादरी पोइ ते छो ते 6 बकर असांखे बि वठणा आहिनि। जेकॾहिं अदे वली दाद सुठी फंडर वरती आहे त अदो करीम दाद पोइ ते छो रहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात खे तव्हां असांजे गोश्तन सां का भी परवाह नाहे। अल्लाह ताला जी जेका निगाह है उहा तव्हां असांजे नियतुनि ऐं इरादनि जे मथां आहे। बेशक असां पंहिंजे दिल में हिक ॿिए जे मथां सबक़त हासिल करण जी कोशिश कंदा आहियूं दुनियादारीअ जे लिहाज़ खां, छो त असां जूं निगाहूं दुनिया में खुतलूं आहिनि। इन करे असां दुनिया जे वहवा जा मोहताज थी विया आहियूं, दुनिया जे शाबस जा मोहताज थी विया आहियूं। लेकिन जेके अल्लाह जा नेक सालिह बाना हूंदा आहिनि उन्हनि जी निगाह दुनिया जे मथां न हूंदी आहे, लेकिन उन्हनि जी निगाह पंहिंजे करीम रब जे रज़ा जे मथां हूंदी आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, कुर्बानीअ जहिड़ो अज़ीम फरीज़ो भी असां रस्मुनि जे वर करे छॾियो, कुर्बानीअ जहिड़ो अज़ीम मक़सद भी असां बेमक़सद करे छॾियो। सबब छा रहियो? सबब इहो रहियो जीअं हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइनि, केरता फरमाइनि हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैहि उहे अल्लाह जा कामिल वली जन जा सगा मामा आहिनि हज़रत सर्री सक़ती रहमतुल्लाह अलैहि, जेके सगा संदन जा मामा भी आहिनि त संदन जा मुर्शिद भी आहिनि। हिक दफ़े कंहिं मुरीद हज़रत सर्री सक़ती रहमतुल्लाह अलैहि खां अर्ज़ कयो त या हज़रत, तव्हां जे नज़दीक अहिड़ो को मुरीद थी सघे थो जेको मक़ाम ऐं मर्तबे जे लिहाज़ खां पंहिंजे मुर्शिद खां भी बुलंदीअ ते पहुतल हुजे? त हज़रत सर्री सक़ती रहमतुल्लाह तआला अलैहि मुरकदे फरमाइनि था त असांजे नज़दीक जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैहि वेठो आहे जेको असां खां भी मक़ाम में मथे। हालांकि इहा संदन जी बाज हुई, इहा संदन जी निगाह हुई, इहा संदन जी नजरे करम हुई, हकीकत ये न हुई। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैहि भी उन महफिल में मौजूद हुआ जै वक्त में सदन जे मुर्शिद सुन हज़रत सर्री सक़ती रहमतुल्लाह अलैहि इहो इरशादात फरमाया, पाण पंहिंजे कन्नन सां ॿुधनि था। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह वारनि जे कलाम जे हिक हिक हरफ जे पुठियां हिकिड़ो अज़ीम पर्दो ऐं माम रखियल हूंदी आहे। पाण इहे फरमाए फौरन जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैहि के फरमाइनि था, बच्चा दीन जी तबलीग शुरू कर। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैहि अदब जा हथ ॿधी अर्ज़ थो करे त मुंहिंजा सोना साईं जन जे हूंदे मूं में हिम्मत नाहे त मां दीन जी तबलीग कयां। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैहि जे उस्ताद फरमायो, ऐ जुनैद दीन जी तबलीग कर। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैहि अर्ज़ कयो त मुंहिंजा उस्ताद साईं, मुंहिंजे मुर्शिदनि जे हूंदे मूं में हिम्मत नाहे। लेकिन उहा घड़ी अचे पहुती जॾहिं मदीने जे शहनशाह भी जुनैद बग़दादी खे दीदार करायो। रात जो टाइम आहे, जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैहि खे मुंहिंजा मदीने जा शहनशाह दीदार करे फरमाइनि था, जुनैद जी मुंहिंजा साईं, जुनैद देर न कर, दीन जे तबलीग जो कम शुरू कर। चथो लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई बस तो करे, दीदार खत्म थियो, अखियूं खुली वयूं। फौरन दिल में ख्याल आयो
त वाकई मुझे मुर्शिद सभी सख्ती रहमतुल्लाह अलैहि सच फरमायो आ त वाकई मां मकाम में पंहिंजे मुर्शिद खां भी बुलंदीअ ते पहुची वियो आहियां। दिल में ख्याल आयो आ होॾा अल्लाह जे कामिल वली सोने सर्री सख्ती रहमतुल्लाह अलैहि फज्र जे नमाज खां पहिरीं पंहिंजे हिकिड़े मुरीद ख़ास खे उथारीन था, बच्चा वञी फौरन जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि जे पुठियां नमाज फज्र अदा कर। जीअं ई नमाज फज्र पढ़ाए बस कन त असांजो न्यापो वञी खेनि पहुचाए त सर्री सख्ती रहमतुल्लाह अलैहि न्यापो ॾिनो आहे त ऐं जुनैद असां तोखे अर्ज़ कयो त दीन जी तबलीग शुरू कर, इनकार कयई, तव्हांजे उस्ताद तव्हांखे अर्ज़ कयो, इनकार कयई, लेकिन अॼु त मदीने जे शहनशाह फरमायो अथई छा हाणे भी इनकार कंदे? गौर कयो ईमान वारो, जै वक्त में जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि नमाज पढ़ाए बस्ता कन दिल में यो ख्याल बीठो आ त अल्लाह ताला असांखे पंहिंजे मुर्शिद खां भी मथां कदम नसीब फरमायो आ। संदन जे मुर्शिद जो जीअं इहो पैगाम पहुचे थो त संदन जे दिल जो जेको हो ख्याल हो खत्म थी वियो। फौरन अस्तगफार पढ़ी करे हज़रत सिर्री सख्ती रहमतुल्लाह अलैहि जे दरबार में थी चवनि था, या हज़रत ज़ियारत त मूंखे नसीब थी, तव्हांखे कंहिं ॿुधायो? गौर कर ईमान वारा, अल्लाह जे कामिलन जे उन कमाल के न समझण वारा गौर कर। हज़रत सिर्री सख्ती रहमतुल्लाह अलैहि फरमायो, ऐ जुनैद असां के अल्लाह ताला पंहिंजो दीदार कराए ऐं ॿुधायो त अॼु मुंहिंजो महबूब जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि खे हुकुम फरमाईंदो। ए मियां अल्लाह ताला जा नेक सालिह बानड़ो दुनिया जे हिर्स हे फ़कीर तकरीर को न कंदो आहे, हे फ़कीर फ़कीरानो पैगाम पहुचाइण जे लाइ ईंदो आहे। ऐं दुनिया वारो, ऐं दुनिया सां मोहब्बत करण वारो, जॾहिं त ख़ैर जो कम भी कयो था त पोइ इन नफ्स के छॾे ॾियो। मां ॻाल्हि पे कई हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि जी। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त हीअ जेका दुनिया है इहा दुनिया इस्पताल आहे। छा फरमायूं अदा? अलाह वारनि जा कौल ॿुधो ता त ख़बर पवे त असां पंहिंजे पाण खे अलाह वारनि जो ग़ुलाम त सॾायूं था, लेकिन असां वञी कहिड़े तरफ़ रहिया आहियूं? अल्लाह वारनि जो तरीक़ो छा आहे? अल्लाह वारनि जो फरमान छा आहे? ऐं असां कहिड़ी मंज़िल इख्तियार कई आहे? जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त हीअ दुनिया इस्पताल आहे ऐं हिन दुनिया में सभु मरीज़ आहिनि। हे दुनिया चरियनि जी इस्पताल आहे, सियाणनि जी भी न। फरमाइनि था त हीअ दुनिया चरियनि जी इस्पताल आहे ऐं न इस्पताल जे अंदरि सभई मरीज़ वेठा आहिनि। पोइ चरियनि जे इस्पताल में जेको मरीज़ ईंदो आहे उनखे या त हथ कड़ी हथनि में लॻल हूंदी आहे ऐं पेरनि में ज़ंजीरूं लॻल हूंदियूं आहिनि। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, ऐ दुनिया वारा हिन दुनिया जे अंदरि तोखे भी हथनि में जेके हथ कड़ियूं मां ॾसियूं आहिनि, जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था इन्हनि हथनि मां हथ कड़नि मां मुराद आहे त इंसान जे मथां नफ्स जी ख्वाहिश, नफ्स जा इरादा, नफ्स जा ख्यालात एतिरा त मज़बूत थी चुका आहिनि जे इस्पताल में चरे के हथनि में हथ कड़ियूं लॻल हूंदियूं। पाण फरमाइनि था जेके पेरनि में ज़ंजीरूं आहिनि उन जो मिसाल वरी ईअं आहे त असांखे असांजो नफ्स नेकीअ जे कम जे तरफ़ रूहानी तौर ते वञण खां ईअं रोके रहियो आहे जीअं उन चरे के पेरनि में ज़ंजीरूं हणी रोकियो वियो आहे त न हथनि सां कुझु करे सघी न पेरनि सां कुझु करे सघी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कर, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हथ भी सभिनी के हिक जहिड़ा ॾिना आहिनि, छो त हथनि जी पकड़ सभु कंहिंजी साॻी आहे।
अल्लाह ताला पेर भी तकरीबन सभिनी के हिक जहिड़ा ॾिना आहिनि, छो त पेरनि जो हलण जो कमु आहे। लेकिन कॾहिं गौर कयो अथई त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जॾहिं दिलि जो मामिलो आयो त ख़ुदा दिलियूं सभिनी खे हिक जहिड़ियूं न ॾिनियूं। छा राज़ आहे? इंसान भी साॻियो आहे, जिस्म जो हिस्सो भी साॻियो आहे मुंहिंजा दोस्त, मगर दिलियूं अल्लाह सभिनी खे हिक जहिड़ियूं न ॾिनियूं। कंहिंजे दिलि खे पंहिंजे रज़ा जो मक़ाम बनाए छॾी, कंहिंजे दिलि खे अल्लाह ताला पंहिंजो घर बनाए छॾियो, ऐं कंहिंजे दिलि खे दुनिया जे लाइ अल्लाह ताला वक़ुफ़ करे छॾियो। ऐं ख़ुदा जा बानराओ पंहिंजो एहसास कयो ऐं पंहिंजे अमलनि जे तरफ़ मुतवज्जिह थियो ऐं पंहिंजे पाण जे तरफ़ मुतवज्जिह थी ॾिसो कहिड़ी तरफ़ वञी रहिया आहियूं। ज़ाहिर में त असां उज़हा कई आहे, छा असां वाक़ई उज़हा जा हक़ बि अदा कया? अगर न, अगर ईअं न कयो आहे पोइ त असां उन नंढड़े ॿार खां बि बदतर आहियूं जंहिंजे सम्झ में कुझु बि न हूंदो आहे। छो उहो नंढड़ो ॿार जंहिंखे दुनिया जे नफ़े ऐं नुक़सान जी बि ख़बर न हूंदी आहे, उन जे बावजूद मुंहिंजा दोस्त उहो नंढड़ो ॿार जॾहिं को रांदी को ठाहींदो आहे उहो बि बिना मक़सद जे कोन ठाहींदो आहे। उन मासूम ॿार जे ठाहियल रांदीके जो भी हिकिड़ो मक़सद हूंदो आहे, हो पंहिंजे दिलि खे बहलाइण चाहींदो आहे। यानी उहो नंढड़ो ॿार भी बिना मक़सद जे मिटीअ जो रांदीको कोन थो ठाहे। अफ़सोस आहे असां आक़िल बालिग़ दुनिया जा समझदार माण्हू हेॾो वॾो अमल कयूं था, लेकिन असांजो कोई मक़सद कोन्हे। असां पंहिंजे पाण खां सवाल कयूं, जेकॾहिं उज़हाद करण जो मक़सद अल्लाह जी रज़ा ऐं सुहिणे महबूब मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम जी रज़ा हुई त छा आया असां ईअं कयो? छा दुनिया जे रज़ा खे असां मतलूब न रखियो? छा दुनिया जे रज़ा खे असां पंहिंजे तवज्जो जो मर्कज़ न बनायो? अगर ईअं नाहे त मियां तोखे लख लख मुबारक हुअनि, अल्लाह ताला तोखे सुहिणी उज़हा नसीब कई आहे। अगर ईअं न थियो आहे त अञा दरवाज़ा बंदि न थिया आहिनि, इस्तग़फ़ार पढ़, अल्लाह जे उन कामिलनि जो वास्तो रब जे दरबार में ॾेई चओ, मुंहिंजा मौला मुंहिंजूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमा, मुंहिंजे ख़ैर खे पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमा। उज़हा त कुझा असां पंहिंजे निमाज़ुनि जे तरफ़, ऐं नौजवानो ए ज्यादा निमाज़ूं पढ़ण वारो या न पढ़ण वारो गौर कयो, आजिज़ जी ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो। पंहिंजे ज़िंदगीअ जो असली मक़सद हासिल करण जी कोशिश कयो। निमाज़ त पढ़ंदा आहियूं, लेकिन छा असां कॾहिं इहो सोचियो आहे त हिकिड़े मवालीअ जी आदत थी वेंदी आहे बीड़ी छिकण? किथे ईअं त कोन रहियो आहे त निमाज़ असांजी हिकिड़ी आदत थी वई आहे, जेको अज़ान आयो आदत जे मुताबिक़ वियासीं, मवालीअ खे बीड़ीअ मां को नशो त कोन थींदो हूंदो, हुनजी आदत थी वई आहे। जेसिताईं आदत पूरी नथो करे हुनखे मज़ो नथो अचे। किथे ईअं त नाहे त असां पंहिंजे निमाज़ुनि खे बि हिकिड़े मवालीअ वांगुरु हिकिड़ी आदत बनाए छॾियो आहे, असां निमाज़ जो टाइम थियो आहे वञी निमाज़ पढ़ी? किथे ईअं त नाहे? अगर ईअं नाहे त तव्हां असांखे मुबारक हुजे। अगर ईअं आहे त पोइ असांखे सोचणु घुर्जे त छा जॾहिं असां निमाज़ जे लाइ मुसल्ले ते बीहंदा आहियूं त छा बिना मक़सद जे बीहंदा आहियूं? निमाज़ पढ़ण वक़्तु असांजो मक़सद छा हूंदो आहे? दोस्तो, तव्हां असां जेके दुख ॾिसी रहिया आहियूं, तव्हां असांजे जेके घरनि में परेशानियूं आहिनि, तव्हां असां जेके घणी दुनिया दौलत हुअण जे बावजूद सुकून जा मुतलाशी आहियूं, थोरो जेकॾहिं दिलो घर में भॼी थो पवे त फौरन ज़हन थो वञे त मूंखे कंहिं पाड़े वारे तावीज़ विधा आहिनि। थोरो कंहिंखे घर में मथे में सूर पइजी वियो, सॼे घर में परेशानी थी वई, असांखे कंहिं तावीज़ विधा आहिनि, असांखे कंहिं कारो इल्मु कयो आहे। ए मियां ग़रीब इहे ॻाल्हियूं घटि सोचींदो आहे, पैसे वारो घणियूं ॻाल्हियूं सोचींदो आहे। सबबु कहिड़ो आहे? सबबु इहो आहे जो असां पंहिंजे असली मक़सद खां हटी विया आहियूं। इन करे अल्लाह ताला परेशानियूं असांजे ॻिचीअ में फिट करे छॾियूं। छा कॾहिं असां जे वक़्त में मुसल्ले ते निमाज़ जे लाइ बीहंदा आहियूं? लतीफ़ सरकार फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे, पाण फरमाइनि था, वञी छो वणकार हित न ॻोल्ही हो तखे, लिखो कीन लतीफ़ चवे ॿारो चो बे पार, थी सती ॿध संदरो पिरत पुनर सां पार, तंहिंखां पोइ निहार त तो मई देरो दोस्त। ख़ुदा जा बाना
सिर्फ इन सभिनी अमलन के छॾे करे पंहिंजे निमाज़ जे तरफ़ मुतवजी थी करे ॿुधा त जॾहिं तूं मुसल्ले ते बीहंदो आहीं त तुंहिंजो इरादो छा अल्लाह जो दीदार हूंदो आहे। ऐं नमाज़ी ऐं हाजी ऐं गाज़ी हे फ़कीर तोखां सवाल पियो करे, तूं पंहिंजे अंदर खां सवाल कर त जंहिं वक़्त में मुसल्ले ते निमाज़ जे लाइ बीहंदा आहियूं, छा मुंहिंजे मदीने जे साईं न फरमायो अस्सलात मेराजुल मोमिनीन, मदीने जे शहनशाह न फरमायो आहे? छा मुंहिंजे मदीने वारे शहनशाह जे कौल में छा को शक जी गुंजाइश आहे? छा दा आहे शक जी गुंजाइश? का हरगिज़ न आहे न। छा तव्हां सां जंहिं वक़्त में मुसल्ले ते बीही करे अल्लाहु अकबर चवंदा आहियूं, उन खां बाद में छा असांजी इहा कैफ़ियत हूंदी आहे त असां पंहिंजे रब जे दरबार में हाज़िर आहियूं? ऐं मुस्लमान गौर त कर, गौर त कर मुस्लमान, कहिड़े तरफ़ वञी रहिया आहियूं तव्हां सां? निमाज़ जो फर्ज़ उन जे हक़ीक़त खां ई बेख़बर कंदो छाहीं? क़ुरान करीम जो हाफ़िज़ छा कंदो आहीं? वॾो कारोबार कंदो आहियां, मौलवी आहियां, कारी आहियां, खलीफ़ो आहियां, फलाणो आहियां, पीर साहब आहियां, ऐं ख़ुदा जा बाना पंहिंजे पाण खां अॼु सवाल कर, वरन उन ॾिहाड़े खां ड्रिज जॾहिं मुंहिंजो रब हुकुम करे त ही उहो शख़्स आहे जेको दरबार मुर्जे में बीहंदो हो लेकिन पंहिंजी दिलि कुतनि ऐं गधनि में छॾे, उन ॾींहं खां ड्रिज ख़ुदा बेनियाज़, ख़ुदा जी पकड़ ॾाढी सख़्त आहे। उन पकड़ खां डिजी करे पंहिंजे दिलि जी हाज़िरी अल्लाह जे दरबार में पहुचा। जेके निमाज़ूं गुज़री वयूं आहिनि तुंहिंजूं दुनिया जे ख़यालात में, उन्हनि जे मथां अस्तग़फ़ार पढ़, तौबह ताइब थी। जंहिं वक़्त में मुसल्ले ते बीही ख़ुदा जो कसम खणी तो फ़कीर तोखे चवे त मियां हिकिड़ा 8 ॾींहं तूं ईअं 8 ॾींहं त परे जी ॻाल्हि आहे, पर हिकिड़ी निमाज़ ईअं पढ़ी त ॾिस। ओ चरिया सॼी ज़िंदगी तो पन जे काननि खे छिले ऐं उनखे चूपण जो ठीको त कोन खयो आहे, कॾहिं कमद जी गुरी खाई त ॾिस, उनजो सुकून वठी त ॾिस त तोखे ख़बर पवे त पन जे काने में ऐं कमद जे काने में केतिरो फ़र्क़ु आहे। निमाज़ में बीही करे अल्लाहु अकबर चवण खां पहिरीं अल्लाहुम्मा इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन पढ़ी त ॾिस। नथो अचे पढ़ण? ईअं चई त ॾिस मुंहिंजा रब करीम मुंहिंजी निमाज़ तुंहिंजे लाइ, मुंहिंजो जीअण तो रब्बुल आलमीन जे लाइ, मुंहिंजी हयाती मुंहिंजो मौत मुंहिंजा रब करीम तुंहिंजे ज़ात जे लाइ। अल्लाहु अकबर चवण खां पहिरीं इहा नियत करे बीह त मुंहिंजा मौला मां तुंहिंजे दीदार जे लाइ थो बीहां। कहिड़ो आशिक़ आहीं मुस्लमान? अजीब क़िस्म जो आशिक़ आहीं। चवीं थो त महबूब जे दीदार लाइ बीहां, महबूब जंहिं तरफ़ अचे थो पियो पुठी उन पासे कयो, मुंहुं कंहिं ॿिए तरफ़ कयो बीठो आहे। कॾहिं ईअं बि महबूब मिलियो आहे? ॻाल्हायो अदा, छो चुप थी विया आहियो? छा दुनिया खां बेख़बर आहियो? मियां महबूब ईअं न मिलंदो आहे जीअं तो असां पंहिंजे महबूब खे ॻोल्हण शुरू कयो आहे। महबूब ईअं मिलंदो आहे जीअं अल्लाह ॿारनि ॻोल्हियो आहे। महबूब ईअं मिलंदो आहे जीअं मुंहिंजे सोणे अलीजुल मुर्तज़ा हैदर करार करमुल्लाह वजहुल करीम जो ही कौल ॿुधी छॾ। हिकु दफ़े सदन ख़िदमत में केरु ख़ादिम हाज़िर थियो, चई मुंहिंजा महबूब सुहिणा अलीजुल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम, मुंहिंजा महबूब जॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियो तव्हांजी कैफ़ियत छा हूंदी आहे? सोणे अलीजुल मुर्तज़ा फरमायो अल्लाह जे इज़्ज़त ऐं जलाल जो कसम मां अली जंहिं वक़्त में मुसल्ले ते बीही करे अल्लाहु अकबर चवंदो हां त मां अखियुनि सां पंहिंजे रब जे जलवनि जा दीदार कयां। संदन जे ख़ादिम इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि में समाए छॾी। मैदान जंग जी वियो,
मुझे सोने अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम के एक पलीत तीर है जो संदन जे जिस्म मुबारक जे टंग जे के हिस्से में रान में पेवस्त थी वियो, खून वहण लगो। नमाज जो टाइम करीब हो जे, संदन जो गुलाम करीब अचे तो उन तीर के कटण जी कोशिश तो करे। शेर खुदा इंसान हन, इंसानी फितरत मुताबिक ताह करे फरमाइंदा त बच्चा सब्र कर, तकलीफ थी थे। संदन जो खादिम पोइते हटी वियो, शेर खुदा बीठा हन, अज़ान अची वई, नमाज जो टाइम थियो, नमाज जो टाइम थियो। अलीउल मुर्तज़ा उन तीर जे तरफ मुतवज्जिह न थिया, मुसल्ले ते बीही करे अल्लाह अकबर चई बीठा। संदन जे गुलाम के खबर हुई त शेर खुदा फरमायो हो अल्लाह अकबर खां चवण खां बाद में मां अली पंहिंजे रब जे रहमत जे जलवन जा दीदार कंदो हां। सुकून सां हो तीर भी कढी छॾे, संदन के कपड़ो भी वधी छॾे। मुझे सोने हैदर करार पंहिंजी टंग भी कान चुड़ी। ऐ खुदा जा बाना अल्लाह जी आॾो गौर कर। सॼी ज़िंदगी तकरीरूं ॿुधई, सॼी ज़िंदगी मुफ्तिन जा वॾनि वॾनि जय्यद आलमनि जा ख़िताब ॿुधे, तो में तब्दीली कहिड़ी आई? सूबेदार अचे उन जा ॾो ठही बीही, सर 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 हद जो एमपी जो पहिरीं पंहिंजे पाण खे ठाहियूं, दरसीअ में ॾिसूं त किथे असांजो मुंहुं ख़राब त कोन्हे, कपिड़ा मुंहिंजा ख़राब त कोन्हनि। ऐं ख़ुदा जा बानड़ा तोखे थी छा वियो आहे? उन्हनि जे आॾो पंहिंजे पाण खे सींगारे थो बीही, उन्हनि जे आॾो पंहिंजे पाण खे संवारे थो बीही, जंहिंजे हथ में कुझु बि न आहे। न तुझी इज्जत, न तुझी जिल्लत, न तुझो मौत, न तुझी हयाती, वो तो खुद पैदा करन, कुछ भी उन्हनि जे हथ में कोने। उन्हनि खे खुश रखण जे लाइ पंहिंजे पाण खे सिंगारी तो। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, बादशाहनि जे बादशाह जे दरबार में तो भी लापरवाह थी तो भी। अफसोस है, शुक्र कर जो मदीने वारे घोट जो उम्मती आहीं, शुक्र कर जो मदीने वारे साईं ते कलमो पढ़ियो थई, न तो खुदा जे जलाल जी खबर पइजी वञे तो खुदा केतिरो जलाल। पाण ते रहम कर मुसलमान, मुसलमान पाण ते रहम कर। नमाज ते जॾहिं बीही बेमक़सद न अच नमाज जे लाइ, घरों निकरी बेमक़सद थी न निकर, वुजू करी बेमक़सद थी वुजू न कर, बा मक़सद थी वुजू कर। जंहिं वक़्त में मुसल्ले ते बीही त अखिड़ियूं पटियलूं हुजनि या अखिड़ियूं ॿुॾल ॿूटियलूं हुजनि, तसव्वुर इहो कर त मां सुहिणे रब्बुल आलमीन जे हुज़ूर में हाज़िर आहियां, जीअं मुंहिंजे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। ऐं ईमान वारा जॾहिं नमाज पढ़ी त इहो तसव्वुर कर त मां पंहिंजे रब जो दीदार करे रहियो आहियां। पर जेकॾहिं गुनाहनि जे कसरत जे करे इहो तसव्वुर तोखां नथो बीहे त घटि में घटि इहो त तसव्वुर कर त मुंहिंजो ख़ुदा मूंखे ॾिसी रहियो आहे। ऐं तव्हां सां इहो हाल आहे, न की पहिरियों तसव्वुर ईंदो आहे, न की पोयों तसव्वुर ईंदो आहे। आहियूं नमाज़ छा हाल आहे असांजो? ऐं तव्हां खां नंढड़ो इहो सवाल पुछां त क़ुरान करीम जे अंदरि जेका आयत करीम आहे त इन्न सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह, सफ़ा ऐं मरवा मां अल्लाह जी निशानियूं आहिनि। छाजे करे जबल मके जा ॿिया कोन्हनि छा? मके जा जबल त ॿिया बि घणा आहिनि, लेकिन उन सफ़ा ऐं मरवा खे अल्लाह ताला पंहिंजी निशानी छो बनायो? छा इस्माइल अलैहिस्सलाम जे करे? जी न, इस्माइल अल्लाह जो नबी आहे। आबे ज़मज़म के त अल्लाह ताला उन जे करे इनायत फरमाई, लेकिन सफ़ा ऐं मरवा के अल्लाह ताला हिक मां जे निस्बत जे करे मक़ाम अता फरमायो। सफ़ा ऐं मरवा, बीबी हाजरा अल्लाह जो नबी त कोन हुई अदा, अल्लाह जो नबी हुई छा? बीबी हाजरा सफ़ा ऐं मरवा जे दरमियान में जेके डुकूं पातियूं, छा अल्लाह जे इबादत जे लाइ पातियूं? न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सिर्फ पंहिंजे बचड़े के बचाइण जे लाइ
हुन उहे डुकूं पातियूं त मुंहिंजे जिस्म जो पाणी सुकी वियो आहे के पाणी जा चंद कतरा मिलनि मां पंहिंजे जिस्म में दाख़िल कयां त मुंहिंजे छातीअ में खीर अचे ता त मुंहिंजो बचिड़ो पीए ऐं मुंहिंजे बचिड़े जी ज़िंदगी बची पवे। हिकु अमड़ पंहिंजे बचिड़े खे बचाइण जे लाइ उन सफ़ा ऐं मरवा ते डुकूं भरे रही आहे त मुंहिंजो बचिड़ो बचे, लेकिन उनखे इहा ख़बर त कोन्हे हे मुंहिंजो बचिड़ो कहिड़े मक़ाम वारो आहे। लेकिन अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात उन अमड़ जे निस्बत के कुरान करीम जो हिस्सो बनाए छॾियो। अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात दिलनि जो मालिक आहे। ऐं मुंहिंजा मिठड़ा भा निस्बत जेका है उहा मज़बूत रख। उहा निस्बत कहिड़ी आहे? सच आहे ॾाढो ॾुखियो सच चवण सो भी हेड़े दौर में, छो तो असांजी ज़हनी थ्योरी हाणे इते वञी पहुती आहे। जलसे कराइण वारो जलसे खां पोइ माण्हुनि खां पुछंदो त दादा ॾियो ख़बर मुंहिंजो जलसो कीअं हो। अल्लाह उज़हा करण वारो माण्हुनि खां पुछंदो ॾियो ख़बर मुंहिंजो बकर कीअं हो। ख़ैरात करण वारो ख़ैरात करे वरी माण्हुनि खां पुछंदो त ॾियो ख़बर था भला मुंहिंजे ख़ैरात जो मज़ो आयो। ओ चरिया जेकॾहिं तोखे सभु कुझु दुनिया जे ख़ातिरी करणो त पोइ अलाह जो नालो तूं छो थो ॾींदे में विच में दुनिया खे ई राज़ी करे छॾ। ऐं जलसे कराइण वारा जेकॾहिं माण्हू तोखे चवंदो तुंहिंजो जलसो भलो न थियो माना न थियो, जेकर माण्हू जो वाह 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 साईं जलसो तुंहिंजो अहिड़ो थियो जो ॻाल्हि छॾे ॾे, वाह वाह बकर साईं तुंहिंजो अहिड़ो जो फुलनि जे